अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ो तमामु नायाबु वाक़ियो खणी आया आहियूं। उस्ताद जलाल चने जो इहो वाक़ियो आहे। उस्ताद जलाल चने माना हिकिड़ी प्यार जी जेका कहाणी ॿुधाई, जेका माना सचे इश्क जी कहाणी हुई, सची मोहबत जी कहाणी हुई। ऐं पोइ उहा उस्ताद जलाल चने ॿुधाई, माना हुन में बादशाह जो बि ज़िकिर आहे, पोइ राणी जो बि ज़िकिर आहे, पोइ उन्हनि जी हिकिड़ी ग़ुलाम हूंदी आहे उन्हनि जो बि ज़िकिर आहे। पोइ हिकिड़ो पखी हूंदो आहे, ख़ूबसूरत पखी हूंदो आहे, माना उहो पखी सॼो माना हिन वाक़े जो जेको माना किरदारु हूंदो आहे अहम, ऐं हिन वाक़े जी शुरूआति ई हुन पखी खां थिए थी। दोस्तो इहो वाक़ियो तव्हां ॿुधंदो तव्हांखे तमामु घणो वणंदो। तमामु घणो तव्हां हिनखे चाहींदा। बादशाह जी महिल आहे उन जे भरिसां फ़क़ीर जो मकान राणी चढ़े मथे हेठो फ़क़ीरनि जो अखियूं लॻियूं पाण में। इश्क कंहिंजी अमीरी ग़रीबी न ॾिसंदो आहे, न कंहिंजी ज़ात ॾिसई, न अमीरी ॾिसई, न ग़रीबी ॾिसई। वाक़ई दोस्तो उस्ताद जलाल चने जो माना सही ॻाल्हि थो करे त माना इश्क जेको आहे कंहिंजी अमीरी ग़रीबी न ॾिसंदो आहे। इश्क हाणे शइ अहिड़ी आहे जंहिंसां थींदो आहे त बसि थी वेंदो आहे, पोइ हू ॾिसंदो कोन्हे त अॻियां पर छा थियणो आहे, नुक़सानु थींदो या फ़ाइदो थींदो या क़तल थींदो, गारत थींदी, माना का बि ॻाल्हि ॾिसंदो कोन्हे। हू बसि मोहबत में बसि मस्तु थी वेंदो आहे। हू चवंदो त बाबा बसि हाणे मोहबत थी वई, हाणे मरण बि माना मूंखे क़बूल आहे। इश्क अहिड़ी शइ आहे दोस्तो। अॼु जो ॾींहुं को साल 5 साल जो वक़्तु गुज़रंदो रहियो, पर आख़िर हिकिड़े इहे परे खां हिकिड़े ॾींहुं बानी खे चई, अॼु वञी मुंहिंजे महबूब खे चओ अॼु मां ईंदीसांसि। आशिक़ वारे खे चओ दोस्तो जॾहिं आशिक़ खे ख़बर पई त मुंहिंजो महबूब अचे थो त बसि हुन तयारियूं शुरू कयूं। हुन वटि जेको ग़रीब जो जेको माना हाल हो, माना हुन पंहिंजे हाल सारूं माना तयारी शुरू करे ॾी। माना हुनजो दिलि ख़ुशि थी वियो, बसि दिलि हुनजो बाग़ बहार थी वियो त बाबा अॼु मुंहिंजो महबूब अचे थो मूंसां मिलण लाइ। बसि हुनजी ख़ुशी मां माना उहो मापे ई कोन पियो, एॾी ख़ुशी थी। हुन वटि ॿियो त कुझु कोन हुई, ॾाढा छंडे छिनकार ॾेई दीदा मलंग मलान वटि ॿियो छा हूंदो, छंडे फूके खणी। दोस्तो हाणे आशिक़ जेको आहे माना पंहिंजी पूरी तयारी करे छॾी त हुनखे ख़बर हुई त बड़ा मसा हाणे मां हूंदुसि ऐं मुंहिंजो महबूब ईंदो, बसि हिते मुलाक़ात थींदी ऐं कचहरी थींदी ऐं हिक ॿिए जो हाल ओर ईंदासीं। त हुनखे ख़बर हुई त हाणे हिन तन्हाई में हिते केरु ॿियो ईंदो ई कोन। हू ॾाढो ख़ुशि हो, हुन वटि कुझु बि कोन हो, बसि जेको क़रीब थोरो हाल हो माना हुनखे तॾहिं के छॾे पॾे माना जेके पूरा मेला कपिड़ा पुराणा कपिड़ा हुआ बसि हुनजी तयारी कई, बसि इहो ई हुनजो हाल हो। मकान खे रखियईं, केॾी महिल अॻे बादशाह जो सौदागर साथ ॿधंदा, साथ ॿधो भरता को सिज पियो लॻी लाथो साथ। फ़क़ीर हलंदो पते चवंदो पियो त हुन महिल या अल्लाह या साथ बि वई, या अल्लाह या साथ बि वई। दोस्तो हाणे जॾहिं सौदागरनि जो काफ़िलो जेको आहे हुन जेको आशिक़ जे भर में फ़क़ीर जे भर में अची माना हुन पड़ाव विधो ऐं हुते वेठा त हाणे हुनखे हू छा थींदो, हुनजा त माना कम लही विया। हाणे हुनखे ख़बर पई त हाणे मुंहिंजो महबूब किथां ईंदो, जॾहिं हीअ अची वेठा आहिनि, हाणे एॾा माण्हू अची गॾु थिया आहिनि त पोइ हू पंहिंजे मुंहुं चयो त या अल्लाह इहा बि साथ वई, या अल्लाह इहा साथ बि वई, या अल्लाह इहा साथ बि वई। परेशानी में चए पियो बादशाह चई हूं तूं ख़ुशि वेठे असांजी लॾो लाथो त तूं शुरू थी वियो, या अल्लाह मुंहिंजी साथ, तंहिं में तुंहिंजो छा? जिन तूं मूंखे ॿुधा अॻे बादशाही वाइदा तूं मुंहिंजो सुवाल पूरो कंदे? चई मां कंदुमि। चई मुंहिंजो अॼु महबूब अचिणो हो हिते, तो हेॾो लॾो खणी लाथो आहे मुंहिंजे भरिसां, तो हाणे केरु ईंदो जो हिते मूंसां मिले अची उहे हमले में ईंदी? नौकरनि चई नथो साथ ॿधो। दोस्तो हाणे पोइ फ़क़ीर जेका आहे हुनखे माना सची ॻाल्हि करे ॿुधाई त बाबा हींअर मुंहिंजो महबूब अचिणो, तो एॾो अची लॾो लाहे माना रखियो आहे, हिते माण्हू हितां गॾु कया अथई, त हाणे केरु मूंसां मिलणु ईंदो? पोइ हुनखे ॻाल्हि सम्झ में अची वई। पोइ हुन माना पंहिंजे खादिमनि खे हिनखे चयो त बाबा ॻाल्हि ॿुधो, हाणे साथ ॿधो ऐं हिन जे लाइ को बंदोबस्तु कयूं, मुंहिंजो महबूब अचण वारो आहे। दौरो बादशाही भलो जॾहिं खणी फ़क़ीर खे रखे ॾियो मकान में, भलो हुनजो महबूब अची लुॾे। हिंदोरो अची वियो मैदान में, हू त साथ ॿधो हलिया विया। 8 9 10 11 थिया। राणी चयो बानी खे मां वञा थी पंहिंजे आशिक़ ॾे, जे मत ॾींहुं थी वञे त पोइ मूंखे वठण अचिजां। माना हुनखे अहिड़ो ख़्यालु इश्क बीठो हुयो त मत मूंखे ख़बर न पए राति जी। चई ठीकु आहे। फ़क़ीर सेरांदी खां दौरे में चढ़ियो वेठो, हू अची पेरांदी खां चढ़ी वेही रही, अखियूं विझी वेही रहिया आहिनि, हथ लाइण न कुझु ईअं वेठा चुप कयो।
दोस्तों हाणे फ़क़ीर जेको सरांदीगा वेठो हुजे उहा जेका राणी जॻह आई उहा पेरांदीगा अची वेही रही। बसि अखियूं अखियुनि में हुजनि, न को हथ पिया लाहिनि, न को कुझु, न को ॻाल्हाइनि पिया, बसि हिक ॿिए खे ॾिसनि पिया बसि रुॻो। बसि हिन ॻाल्हि में गुम थी विया बसि रुॻो, हुनखे होश ई न हुजे दोस्तो। 2 3 4 5 6 जमल थियनि पिया, ॾींहुं सिज पियो भर त मानी सोचो त मुंहिंजा मुंहिंजा ॾूटा पटपा मां भॼा वञा ॿुधायांसि। हीअ अखियूं विझो वेठा, मथो जो बानी वेठे, राणी राणी ॿिन्ही साह कोन्हे, अखियूं विझो वेठा। दोस्तों बानी जॾहिं पहुची त हुन ॾिठो त माना न को माना राणी में जेको साह आहे न फ़क़ीर में साह आहे, ऐं ॿई हिक ॿिए में माना अखियूं विझो वेठा आहिनि, पर होश न आहे उन्हनि खे। माना जीअं उन्हनि खे हाणे बानी खे लॻो त बाबा हीअ त मरी विया। बाणी हुनखे आवाज़ु ॾिनो पर हुननि ॿुधियो ई कोन, माना घोर ई कोन हुजे। त बानी सम्झी वई त बाबा हीअ ॿई गुज़ारे विया आहिनि, ऐं बानी परेशान थी वई। भॻी पोइ हिते वञी वेही रही, बची मां न मरी। बादशाह उचारियो राणी कान्हे, राणी कान्हे, अचनि त बा अखियूं अखियुनि में मिलियूं पियो, साह कोन्हे। बादशाह चयो बाबा सचा आशिक़ान आहिनि, हिनखे पूर बोको हाणे हिते ई कुबो खणी खणायो। दोस्तों फ़क़ीर ऐं राणी जो जेको माना हुते कुबो ठाहे छॾियूं, छो जो बादशाह जॾहिं आयो न त हुन राणी खे ॾिठो ऐं फ़क़ीर खे ॾिठो त ॾिठऊं त बाबा ॿई मरिया पिया आहिनि, ॿई ॿिन्हिनि जूं जेके अखियूं अखियुनि में आहिनि, ऐं हिननि खे माना रूह हिननि जी बर्बाद थी वई, हिनखे होश न आहे। पोइ बादशाह चयो त बाबा हीअ सचा आशिक़ आहिनि, हाणे हिननि खे हितां न खणिबो, हिननि खे हिते ई पूरबो, हिते ई कुबो हिन जो ठाहिबो। पोइ माना कुबो ठाहिणु शुरू कयूं। कुबो खॼी ठही ठीकु तयारु कमु थी वियो। वक़्त जो मतिलबु कोलिया हो नबी हो, उहो जो हीअ घस वठियो अचे त हिकिड़ो पखी आहे, मतिलबु को मिठू आहे, अहिड़ी का अॻु सभु शइ ॻाल्हाइबी। उहो पखी आहे सो हुनखे भुज कोन्हे, न पर न का गोश्त जो गोश्त पियो आहे। हुन मथां चइबो आहे तोसां अहिड़ी हालत कंहिं कई आहे। दोस्तों हिकु अरसे खां पोइ माना जेको आहे उन्हनि जाइनि तां माना हिकिड़े शख़्स जो माना गुज़र थियो। हाणे उहो वक़्तु जो को वली हो या पैगम्बर हो त उहो अलाह खे लिमा, त पोइ हुनजो गुज़र थियो त माना हुन रस्ते में ॾिठो त माना हिकिड़ो पखी आहे जंहिंजा न पर आहिनि, न खंभ आहिनि, न कुझु, माना जीअं गोश्त जो गोश्त पियो आहे। पोइ हुन जेको आहे हुन खां पुछियो त बाबा हीअ तोसां हीअ हालत जेका कीअं कई आहे। पोइ हुन पखी जेको आहे पंहिंजो माना सॼो वाक़ियो ॿुधायो ऐं पहिरां तो वाक़ियो ॿुधायो। हुन मथां चइबो आहे तोसां अहिड़ी हालत कंहिं कई आहे। चईसि मां वॾी उमिरि जो पखी आहियां, तमामु वॾी उमिरि जो, पीरी आहे सो अहिड़ा हाल थिया आहिनि, ॿियो त कुझु। चई त पोइ एॾी उमिरि जो तूं पखी आई, तोखे का अहिड़ी ख़बर हूंदी जेका मुंहिंजी ॾिठल ॿुधल न हुजे। हाणे हुन दरवेश चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, तूं एॾी उमिरि जो पखी आहीं, तूं पंहिंजे पाण में ॿुधायो त मां वॾे जुग जो पखी आहियां ऐं हींअर मुंहिंजी पीरी आहे, तॾहिं मुंहिंजा अहिड़ा हाल थी विया आहिनि। पोइ हुन दरवेश हुनखे चयो त बाबा तूं अगरि एॾे वॾे जुग जो पखी आहीं, तमामु पुराणे जुग जो पखी आहीं, त लाज़मी तोखे अहिड़ियूं ॻाल्हियुनि जी ख़बर हूंदी, अहिड़ा वाक़िया तुंहिंजे अॻियां थिया हूंदा जेके मुंहिंजा ॾिठल न हूंदा, न को मुंहिंजा ॿुधल हूंदा। त को अहिड़ो वाक़ियो अथई जेको मुंहिंजो ॾिठल ॿुधल न हुजे, उहो मूंखे ॿुधा। त पोइ हुन पखी जेको आहे उहो वाक़ियो जेको आहे ॿुधाइणु शुरू कयो। इहा ॻाल्हि करे ॿुधाईसि त मूं ही उते बड़ो हो, मां वेंदुमि, हीअं राणी फ़क़ीर जो मूं लका ॾिठो, जी मूंखे उहा जा हली ॾेखार। चईसि हुनखे वक़्तु वॾो थियो आहे ऐं मुंहिंजा ही हाल थिया, मां कीअं हलंदुमि। दोस्तो हाणे हुन जो दरवेश हुन खां पुछा कयो त बाबा उहा मूंखे हली जाइ ॾेखार जिते जेको आहे राणी ऐं फ़क़ीर जेके मिलंदा हुआ। हुन चयो बाबा हाणे मां झूनो थी वियो आहियां, हाणे मूं में उहो हाल ई न रहियो आहे, न मूंखे हलणु रहियो आहे, न कुझु। हाणे मां हली बि नथो सघां, माना त मां किथे थो पुॼी सघां उते। मां तोखे जवानी वठी थो ॾियां, हाली मूंखे उहा जा ॾेखार। चई ठीकु आहे। हुन बि उहो वक़्तु जो दुआ घुरी, 12 महीननि जो चूज़ो थी पियो, हुन सां गॾिजी हलियो। उते जो वञनि त दरिया पायो आहे, सो दड़ा लटिजी विया, कुबो लटिजी वियो, पर हुन दड़े ते हली वेठो, चइसि हिन में कुबो आहे। दोस्तो पोइ हुन दरवेश जेका आहे दुआ घुरी त हुनखे माना जेका आहे जवानी मिली वई, हू माना सम्झो 12 महीने जो थी वियो, चूज़ो थी वियो। पोइ हू उन्हनि खे वठी करे जेको हलियो ऐं वञी हुन कुबे ते बीठो।
चई बाबा ही जाइ आहे। पोइ हुननि हुन जाइ जी माना जेका आहे खोटाई शुरू कई। हुन से तोखे मूंखे पंजनि खे खणी घुरायो, 2 रुपया ॾिनई। हुन पखी खां पुछे जो दरवाज़ो कहिड़े पासे हो? चई तो मतिलबु हो भर जा ॾखण। चई भाई तो खोटियो, खोट पोइ 4 पर 2 पर खोटियो त दरवाज़ो निकिरी। दोस्तो पोइ दरवेश हुते बीठो रहियो ऐं पोइ जेका आहे ॿिया माण्हू जेके हुनखे खोटण लॻा ऐं हुन पखी खां पुछा कई त बाबा जो दरवाज़ो किथे आहे? पोइ खोटणु शुरू कयूं। पोइ 2 पैर खोटियूं या 4 पैर खोटियूं, माना वॾी महिनत कयूं। खोटे माना हुनजो माना हिकिड़ो दरवाज़ो जेको आहे उहो आज़ादु कनि पिया, हुनजी महिनत कनि पिया वॾी। तव्हां दर खोलजो न, तव्हां रुगो दर मूंखे वादो करे ॾियो। जंहिं महिल दर वांदो थियो, हाणे सदियूं गुज़रियूं जो दरिया पलटिजी विया। हुन दरवेश जेको मज़दूरनि खे चयो, जेके माना खोटाई कनि पिया, हुनखे चयो त बाबा ॻाल्हि ॿुधो, तव्हां रुगो मूंखे दर माना रुगो वांदो करे छॾियो, खोटाई करे रुगो दर आज़ादु करे ॾियो। हाणे एॾियूं सदियूं गुज़री वियूं, माना जेके दरिया दड़ा इहे सभु लटिजी विया ऐं कुबो बि लटिजी वियो। पोइ उन कुबे खे माना हू ॻोल्हनि पिया ऐं कुबे खां पोइ वरी उनजो दर ॻोल्हनि पिया त माना के जिथां वञिणो आहे। ऐं दर बि अहिड़े नमूने सां माना रुगो दर आज़ादु थिए ऐं को खड़को बड़को न थिए। माण्हू सभु परे करे दर खोले वञे त अखियूं पटियो ऐं ईअं साम्हूं वेठा आहिनि। त हुन वञी माई जे मथे ते हीअं करे जो हथु रखियो न त हेतिरो छिरक भरे अची हा भली ॾींहुं थी वियो आहे। दोस्तो जॾहिं दर आज़ादु थी वियो त पोइ दरवेश जेको आहिस्ते आहिस्ते वियो अंदरि ॾिसे त माना जेको फ़क़ीर आहे ऐं जेका राणी आहे उहा अञा ताईं हिक ॿिए खे ॾिसनि पिया, माना जीअं जो तीअं वेठा आहिनि बसि। पोइ हुन वञी जेको आराम सां माना अंदरि आयो, आराम सां वञी जेको आहे राणी जे मथे ते हथु रखियईं। राणी छिरक भरे उथी पई। हुन चयो ॾींहुं थी वियो आहे छा? हुन माना पंहिंजी हुन सम्झो त मुंहिंजी जेका खादमण आई आहे, जेका कनीज़ आई आहे, ग़ुलाम आई आहे, त उहा मूंखे ॿुधाइण आई आहे त बाबा ॾींहुं थी वियो आहे। उथी बसि त चई त ॾींहुं थी वियो आहे, उन्हनि जे लाइ इहा ई घड़ी हिकिड़ी आहे। दोस्तो इहा हुई पाकीज़ा मोहब्बत जी अज़ीम ऐं लाज़वाल जेका आहे कहाणी, जेका उस्ताद जलाल चांडी तमामु मोहब्बत सां ऐं प्यार सां ऐं ख़ुलूस सां ऐं नेकनियती सां ॿुधाई। ऐं हिन में दोस्तो सबक़ु ॾिनो नौजवाननि खे त बाबा जेका मोहब्बत हूंदी आहे उहा पाकीज़ा हूंदी आहे। मोहब्बत हूंदी छा आहे? मोहब्बत जिस्मानी मोहब्बत न हूंदी आहे। मोहब्बत जेका उहा शैतानी मोहब्बत न हूंदी आहे, शहवत वारी मोहब्बत न हूंदी आहे। मोहब्बत माना हिकिड़ो जज़्बो आहे, प्यार आहे, मोहब्बत आहे जेका ख़ुदाई दात आहे। माना उहो त हर कंहिं सां मोहब्बत थो करे। हीअं ई इश्क जेको आहे मोहब्बत आहे जेका इहा हिकिड़ो जज़्बो आहे इंसान जो फितरती। ऐं हीअ जेका मोहब्बत वारो वाक़ियो असां ॿुधायो त माना हीअ सचो वाक़ियो हो, जंहिंमें हुनजो हिकिड़ी मोहब्बत हुई, उहा सचाई वारी मोहब्बत हुई, पाकीज़ा मोहब्बत हुई, पाक मोहब्बत हुई। फ़क़ीर जो राणी सां इश्क थियो ऐं राणी जो वरी फ़क़ीर सां इश्क थियो, वरी राणी वरी माना हुन फ़क़ीर सां मिलणु वई। फ़क़ीर हाणे उहो इंतज़ार में माना जेको आहे माना जेको हिंदोरे ते माना वेठो हुजे हिकिड़े पासे, त राणी अची ॿिए पासे वेही रही, वरी हुनखे उथारी बि कोन। वरी हू हिक ॿिए खे ॾिसनि पिया माना हीअं हू माना हुनजी माण्हुनि सम्झो त माना मौत थी वई। बसि दोस्तो हू हिक ॿिए में गुम थी विया हुआ, हुनजी मौत न थी। पोइ जॾहिं हुनखे कुबो जॾहिं ठहिजी वियो, वरी हुनखे पोइ कुबे में माना वरी कढियऊं, आवाज़ ॾिनऊं त पोइ उथी विया त बाबा असांखे कीअं उथारियो आहे। माना उहो एॾो इश्क में गुम थी विया, मदहोश थी विया। दोस्तो मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब ज़रूरु कयो। असांजूं चैनलूं आहिनि कामरान जानी सिंधी, कामरान जानी क्लासिक ऐं कामरान जानी ऑफिशियल। इन सभिनि खे सब्सक्राइब कंदा कयो ऐं लाइक कमेंट ज़रूरु कयो। कमेंट कंदो त असांखे ख़बर पई त केरु असांजी चैनल ते आयो ऐं कंहिं कमेंट कयो ऐं केरु ॾिसे थो, केरु नथो ॾिसे। ऐं जेके कमियूं कोताहियूं हुजनि उहे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा कयो, जीअं असां पंहिंजे वीडियो में सुधारो आणे सघूं ऐं तव्हां ताईं माना जेको सुठे में सुठा जेको वीडियो उहे आणे सघूं, जीअं तव्हां ख़ुशि थियो ऐं दुआऊं ॾियो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।